ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील जमाने मखदूम महबूब ज़मान मथां कूड़ा बेबुनियाद इल्ज़ाम मड़े नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमाल करे गुस्ताखी करण वारे अमल खिलाफ झोल बरसा ॻोठ खान मोहम्मद खास केली में सरवरी जमात तालका संजोरो जे खलीफ़े इंजीनियर खान मोहम्मद खास केली, पीपीसीटी झोल जे सदर वडेरो मोहम्मद अवैस खास केली, हाजी मोहरम खास केली, मुला रसूल बख्श खास केली, मोहम्मद असलम खास केली, लाल बख्श बलोच, हाजी मौला बख्श शर, तीरथ महराज ऐं ॿियनि सरवरी जमात जे माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते खलीफ़े खान मोहम्मद खास केली ॻाल्हाईंदे चयो त सईदाबाद में कंहिं जमाली नौजवान जो ज़ाती तकरार तां क़त्ल थियो। उन क़त्ल जी असांजे मुर्शिद मखदूम जमील ज़मान मथां कूड़ा इल्ज़ाम मड़े सोशल मीडिया ते इख़लाक़ खां किरियल लफ़्ज़ इस्तेमाल कया विया आहिनि, जिन जी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ही उहा गादी आहे जितां हमेशा प्यार मोहब्बत अमन भाईचारे जो दर्स मिले थो। असां अॼु ॾींहं ताईं किथे नाहे ॾिठो त मखदूम ख़ानदान कंहिं कीड़े मकोड़े खे को नुक़सान रसायो हुजे। जमील साईं समेत मखदूम ख़ानदान खिलाफ़ असां का बि साज़िश बर्दाश्त न कंदासीं। रिपोर्ट करे रहे जान मोहम्मद अबड़ो बे न्यूज़।